हेलो। सलाम जी। जी वालेकुम अस्सलाम, कैसे हैं आप? मैं ठीक हूँ मुर्शद, आप कैसी हैं? अल्लाह के शुक्र, अल्हम्दुलिल्लाह। खान साहब की कुछ घड़ियां हैं, उन्होंने कहा है कि आपको भेज दें, आपको भेज दूं, आप कहीं उनको बेच वगैरह दें क्योंकि उनकी यूज की नहीं है, तो वो चाहते हैं कि वो आप कहीं कर दें। जरूर मुर्शद, मैं कर दूंगा जी। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी घरवारी बुशरा बीबी ऐं जुल्फी बुखारी जी मुबैना ऑडियो साम्हूं अची वई। बुशरा बीबी मुबैना ऑडियो में जुल्फी बुखारी सां सलाम दुआ करण बाद घड़ियूं विकिरो करण जो चई रही आहे। जुल्फी बुखारी बुशरा बीबी खे मुर्शिद थी मुखातिब थींदे चयो त जरूर मुर्शिद जरूर थी वेंदो। पीटीआई पारां तोशाखाना जी घड़ियुनि जो ख़रीदार ॼाणायल दुकानदार बि साम्हूं अची वियो। मोहम्मद शफीक तोशाखाना जूं घड़ियूं ख़रीद करण वारनि दावाउनि जी तरदीद करे छॾी। वफाकी हुकूमत सहाफ़ी अरशद शरीफ क़त्ल केस जी जांच लाइ 5 रुकनी ख़ुसूसी जांच टीम जोड़े छॾी। ख़ुसूसी जांच कमेटी ISI, IB, FI ऐं इस्लामाबाद पुलिस जो नुमाइंदो शामिल। नोटिफिकेशन सुप्रीम कोर्ट में पेश। अदालत ख़ुसूसी JIT खां 2 हफ़्तनि में शुरूआती जांच रिपोर्ट तलब करे वरिती। चीफ जस्टिस चयो त JIT खे परॾेही वज़ारत रस्तो ॾेखारे छॾियो आहे। केस जी जांच दौरान JIT आॾो का रंडक अची त अदालत सां राब्तो करे सघिजे थो। सहाफ़ी अरशद शरीफ क़त्ल केस बाबति परॾेही वज़ारत पंहिंजो जवाब सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾियो। परॾेही सेक्रेटरी असद मजीद पारां जमा करायल जवाब में चयो वियो आहे त अरशद शरीफ क़त्ल केस में मुलज़ जवाबदारनि जी कीनिया खां ॾे मुंतक़िल ते गौर करे रहिया आहियूं। परॾेही वज़ारत कीनिया ऐं UAE जे अख़्तियारनि खां सबूत हासिल करण लाइ राब्ते में आहे। वज़ीर आज़म कीनिया जे सदर सां राब्तो करे मदद जी दरख़्वास्त कई। परॾेही वज़ारत ख़ुसूसी वफ़द कीनिया मोकिलण ते बि गौर करे रही आहे। सिंध हुकूमत ऐं MQ विच में KMC लाइ नए एडमिनिस्ट्रेटर जी नाले ते इतफ़ाक़ थी वियो। ज़रनि मूजिब 20 ग्रेड जो ऑफिसर डॉक्टर सैफुल रहमान KMC जो नओं एडमिनिस्ट्रेटर हूंदो। कराची जे नए सियासी एडमिनिस्ट्रेटर लाइ MQM जे अब्दुल वसीम ऐं इफ्तिखार कायमखानी जे नालनि ते गौर जारी। MQM मलीर, कोरंगी, ॾखण, वेस्ट ऐं ईस्ट कराची में एडमिनिस्ट्रेटर लाइ बि नाला ॾिना आहिनि। हतमी फ़ैसिलो सिंध हुकूमत कंदी। माली वसीलनि जी बहितरी ऐं मुनसिफ़ाणी विर्छ लाइ आलमी मालियाती इदारनि में सुधारनि जी ज़रूरत आहे। जमहूरी निज़ाम ज़रिए ई चिटादार तरक़ी मुमकिन आहे। इंडोनेशिया जे शहर बाली में 15हें डेमोक्रेसी फॉर्म खे ख़िताब कंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जमहूरी निज़ाम सां ई पाइदार तरक़ी मुमकिन आहे। पाकिस्तान हमेशा खां अवामी जमहूरियत लाइ कोशिशूं करे रहियो आहे। अफ़सानवी जमहूरियत खे हक़ीक़ी जमहूरियत में तब्दील करणो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान खे पार्टी सरबराही तां हटाइण ऐं तोशाखाना केस में फौजदारी कार्रवाई बाबति इलेक्शन कमीशन खे हतमी फ़ैसिले खां रोकण वारी इस्तदारत। इलेक्शन कमीशन खे नोटिस जारी। 13 डिसंबर ते जवाब तलब। चीफ जस्टिस आमिर फारूक चयो आहे त अदालत जल्द कार्रवाई करे फ़ैसिलो ॿुधाईंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे पुट सुलेमान शहबाज जी 13 डिसंबर ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत जो सुलेमान शहबाज खे 13 डिसंबर ताईं लाॻापियल अदालत में सरेंडर करण जो हुकुम। वकील चयो आहे त सुलेमान शहबाज सऊदी खां 11 डिसंबर ते ॾे वापसि अची वेंदो। इमरान खान रिजणो शख़्स आहे। हू KPK ऐं पंजाब असेंबलियूं न टोड़ींदो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध मां का बि कणक चोरी न आहे थी। गोदामनि जो जाइज़ो वरितो आहे। कराची जी सियासी एडमिनिस्ट्रेटर जो नालो वक़्त अचण ते ज़ाहिर कयो वेंदो। ऐवान सदर में चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी ऐं आर्मी चीफ खे एहसास ॾियण जी तक़रीब। सदर आरिफ अलवी आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं जनरल साहिर शमशाद खे निशान इम्तियाज़ मिलिट्री जे एज़ाज़ सां नवाज़ियो। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, क़ौमी असेंबली जे स्पीकर, सेनेट चेयरमैन ऐं ॿियनि जी बि शिरकत।
मोटरवे मेगा करप्शन केस जी नोचर फिरोज में जांच लाइ जुड़ियल सिंध हुकूमत जी 3 रुकनी कमेटी जांच मुकमिल करे रिपोर्ट चीफ सेक्रेटरी हवाले करे छॾी। नोचर फिरोज में मोटरवे जी ज़मीन लाइ आयल रक़म में 3 अरब रुपया घोटालो थियण जो इंकशाफ। ज़रनि मूजिब जांच टीम पारां रिपोर्ट में NHA ऐं सिंधु बैंक खे बि मुलविस करार ॾिनो वियो। हिक रात में बैंक मां 70 करोड़ कैश थिया, 2.25 अरब रुपया 7 जाली मालिकनि खे जारी थिया। हिक खातेदार जे नाले केतिराई चेक जारी कया। रहमतुल्लाह सोलंगी असगर जतोई ऐं ज़मान शाह जो मेगा करप्शन में एजेंट तौर अहम किरदार रहियो। करप्शन केस में गिरफ़्तार मटियारी जो अॻूणो DC अदनान रशीद रिमांड ते जेल हवाले। सिंध असेंबली में सूबे में पयल बरसात ऐं बोड़ सबब थियल नुक़साननि ते बहस जारी। अपोज़िशन मेंबर्स जी सिंध हुकूमत ते सख़्त तनक़ीद। सूबाई वज़ीर सईद गनी जवाब ॾींदे चयो त इमरान खान पाकिस्तानी सियासत जो माज़ी थी वियो आहे। मुल्की मुइशत खे तबाह कंदड़ कहिड़े मुंहं सां तनक़ीद करे रहिया आहिनि। घोटकी पुलिस शहीद पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि जो प्लान वठण बदिरां केस में नामज़द 5 जवाबदारनि जा नाला चालान मां ख़ारिज करे छॾिया। घोटकी पुलिस जवाननि जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार गौस बख्श शर, इस्माइल राणो शर, इम्तियाज़ हाजी शर खे बेॾोही करार ॾींदे केस मां नाला कढिया विया। जेकॾहिं जवाबदार बेॾोही आहिनि त पोइ पुलिस जवाबदारनि जे सिर ते 50-50 लख रुपया इनाम जी सिफ़ारिश छो कई हुई ऐं जवाबदारनि जा ग़लति नाला शामिल कंदड़नि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थींदी। महीनो अॻु रावती जे कचे में दाड़ेलनि DSP अब्दुल मालिक भुट्टो ऐं 2 SHO समेत 5 एहलकारनि खे शहीद कयो हो। सिंध हाई कोर्ट कंटेनर्स खे मुक़रर रस्तनि ऐं वक़्त खां अॻु रोड ते हलाइण खां रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस नदीम अख्तर रिमार्क्स ॾींदे चयो त कराची में झंग जो कानून आहे। फैंसी नंबर प्लेट्स ख़िलाफ़ बि का कार्रवाई न पई कई वञे। MNA हुजे या MPA कंहिं जी बि दबाव में न अचो। मुक़रर कयल वक़्त खां सवाइ हैवी ट्रैफिक रस्तनि ते न हलणु घुर्जे। हैवी ट्रैफिक सबब शागिर्द तालीमी इदारनि नौकरी कंदड़ वक़्त ते ऑफिस नथा पहुचनि। सिंध जे तालीम खाते सियारे जी मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। सूबे जे समूरनि तालीमी इदारनि में सियारे जूं मोकलूं 21 डिसंबर खां थींदियूं। तालीम खाते मूजिब सियारे जे मोकलुनि जो फ़ैसिलो सालियानी स्टीयरिंग कमेटी जे फ़ैसिले मूजिब कयो वियो। अखरी चौधागी वेझो जवाबदारनि घर में गिड़ी खंजर जा वार करे नौजवान मक़बूल अहमद खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार खंजर समेत गिरफ़्तार। खैरपुर जे ॻोठ कमाल शेख में पुराणे तकरार तां पीड़सन गुलाम मुस्तफ़ा शेख क़त्ल, हथियारबंद फरार। बाडणे वेझो क़त्ल थियल नारी फिज़ा मलाण जो 2 ॾींहुं पोस्टमार्टम, तशदद जी तस्दीक, नारी जो चाचो गिरफ़्तार। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़रई भाण जी हथरादू कोट ब्लैक ते विकिरो थियण लॻो। सिंधड़ी ऐं मीरपुर माथेलो में यूरिया भाण जी डीलर्स बि 2150 वारी बोरी 2900 में विकिरो थियण लॻी। मीरपुर माथेले में JUI पारां DC घोटकी जी आफ़ीस आॾो मुज़ाहिरो। ब्लैक ते भाण विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। अवामी वर्कर्स पार्टी पारां बोर्ड मुतासिरनि जी वार न थियण ख़िलाफ़ निकितल सिंध बहाली मार्च जी मेहड़ पचण ते आजियां। प्यादल मार्च मेहड़ खां गाजी खोड़ रवानो। मेहड़ में सिंधी अदबी संघ जे सेक्रेटरी जनरल ताज जोयो बि शरीक थियो। मार्च में शरीक माण्हुनि जे हथनि में बोर्ड मुतासिरनि जी बहाली ऐं माहौलियाती तबाही बाबति प्लेकार्ड हुया। डार्की में सिंध हुकूमत पारां शागिर्दनि लाइ मोकिलियल किताब ग़रीब शागिर्दनि खे मिलण बदिरां कबाड़ में विकिरो थियण लॻा। पुलिस जो कबाड़ जे दुकान ते छापो, हज़ारे दर्सी किताब हथ। कबाड़ वारो आसिफ मलिक गिरफ़्तार। तालीम खाते ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई। ऐं रूसी सदर व्लादिमीर पुतिन एटमी जंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। व्लादिमीर पुतिन चयो आहे त एटमी जंग जो ख़तरो वधी वियो आहे। असां चरिया न आहियूं। ख़बर आहे त एटमी हथियार छा थींदा आहिनि। मास्को एटमी हथियार पहिरें इस्तेमालु न कंदो। रूस ते हमिलो थियो त एटमी हथियारनि जे इस्तेमाल में देर न कंदासीं। यूक्रेन जी जंग डिघी थी सघे थी। अमेरिका रूसी सदर जे बयाननि खे ख़तरनाक करार ॾेई छॾियो। नेट प्राइस चयो आहे त एटमी जंग बाबति गैर ज़िम्मेवारनि बयाननि खां पासो कयो वञे।